नाज़िर हेडलाइंस हमारी ब्रेकिंग न्यूज़ से आवाज़ ॾींदालू त नओं कोट भरिसां कलोई में गुज़िरियल ॾींहुं ज़हरीलो खाधो खाइण सबबि वधीक ॿारड़ा फौत थी विया आहिनि। फौतनि जो अंग वधी 4 थी वियो आहे। 21 ॼणनि जी हालत ॻणती जोगी आहे। अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। अहम ख़बर आहे त नओं कोट भरिसां कलोई में गुज़िरियल ॾींहुं ज़हरीलो खाधो खाइण सबबि वधीक ॿारड़ा फौत थी विया आहिनि। फौतनि जो अंग वधी 4 थी वियो आहे। 21 ॼणनि जी हालत ॻणती जोगी आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त नओं कोट भरिसां कलोई में गुज़िरियल ॾींहुं ज़हरीलो खाधो खाइण सबबि वधीक ॿारड़ा फौत थी विया आहिनि। फौतनि जो अंग वधी 4 थी वियो आहे जॾहिं त 21 ॼणनि जी हालत ॻणती जोगी आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त नओं कोट भरिसां कलोई में गुज़िरियल ॾींहुं ज़हरीलो खाधो खाइण सबबि वधीक ॿारड़ा फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं नओं कोट में आवाज़ टीवी के रिपोर्टर आजिज़ जुनेजो खां। जी आजिज़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी संजरा, नओं कोट भरिसां तालके कलोई जो ॻोठ आहे बचल सुमरो। हिन में गुज़िरियल ॾींहुं ज़हरीलो खाधो वापराइण सबबि 24 जेके आहिनि सो ॼणा बेहोश थिया हुआ, जिन में मर्द औरतूं ऐं ॿारड़ा शामिल आहिनि। जिन में 2 जेके ॿारड़ा कल्ह फौत थिया आहिनि ऐं 2 अॼु सुबुह जो जेको आहे सो फौत थिया आहिनि ऐं 24 ॼणा जेके जिन जी हालत ख़राब थी वई हुई उन्हनि खे सिविल अस्पताल निठी ॾिनो वियो, जितां खेनि वधीक जेके जोगी हालत में हैदराबाद जी सिविल अस्पताल में नियो वियो आहे, जिते संदन इलाज हिन वक़्तु बि हलंदड़ आहे। ठीक है, वरी महिरबानी अव्हांजी आगाह करण लाइ।